इंतिहाई अहम इजलास है असांजे जमियतुलमा इस्लाम ज़िला दादू जे उमूमी जो, जंहिंमें तालकनि जे उमूम खे भी मदऊ कयो वियो आहे। दोस्तनि ताईं दावतनामा पहुचाया विया आहिनि, लेकिन अलाए छो दोस्त सुस्त नज़र अचनि था। हालांकि थियण त ईअं खपे हा त ही दौर जेको आहे चुस्ती वारो दौर आहे। असां जेको पंहिंजे बिज पोखियो हो, बिज पोखण खां बाद में वरी उन खे पाणी ॾेई वॾो कयोसीं, उन में पाणी छॾियोसीं ऐं उन खां बाद में रोंबो कयोसीं। हाणे फसल पची रास थियो आहे। कहिड़ो बेवकूफ़ हारी हूंदो जेको पकल फसल खे छॾे करे घरनि में वेही रहे। हालांकि पहिरियां असांजे जमियतुलमा इस्लाम जेके आहिनि उहे कुर्बानियूं ॾिनियूं ऐं पूरी दुनिया जे कुफ्र खे ॿुधायो त तव्हां जूं चालूं हिते नाकाम वेंदियूं। हिते आकाए नामदार सैयदुल अव्वलीन वल आख़िरीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना आहिनि। ऐं जॾहिं ही यहूदियुनि जी हुकूमत आई, जॾहिं हे सिलेक्टेड हुकूमत आई, जॾहिं हे नाहल हुकूमत आई, इन जे अचण खां अॻु में तव्हांखे ॿुधायो बुज़ुर्गनि त बाबा ही यहूदियुनि जो पालियल एजेंट आहे। ऐं मौलाना भी इहो पंहिंजो अॻु में ऐलान करे चुका हा त हे यहूदियुनि जो पालियल एजेंट आहे। उन जे बावजूद केर मञण जे लाइ तैयार कोन हो। अल्लाह तबारक व ताला उनखे नंगो करे पूरी दुनिया खे ॾेखारियो त वाक़ई हे यहूदियुनि जो जेको आहे एजेंट आहे ऐं यहूदियुनि जे पैरोकारी में हलंदड़ शख़्स आहे। अचण सां आसिया मलून खे आज़ादु करे छॾियईं, जंहिंखे कोर्ट जो जेका आहे इहा सज़ाए मौत ॾेई चुकी हुई, उनखे आज़ादु करे ऐं हिफ़ाज़त सां ॿाहिरियुनि मुल्कनि पहुचाए छॾियईं। ऐं उन खां बाद में अब्दुल शकूर कादियानी खे वञी करे पंहिंजो इन ट्रंप सां मिलायईं ऐं उन खां बाद में यहूदियुनि खे जे आशीर्वाद खे हासिल करण में कामयाब वियो। ऐं इहो ई कायदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामद बरकातुहुल आलिया फ्यूज़ुहुल आलिया इन ज़ालिम कुवतुनि खे पूरी दुनिया जे कुफ्री कुवतुनि खे ॾेखारियो त हिते तव्हां जूं चालूं नाकाम वेंदियूं ऐं माण्हुनि जो समुंड वठी करे उते पहुतो। ऐं इहे जेके सेक्युलर जमातूं आहिनि उन्हनि बि इहो तस्लीम कयो त असांजी बका जेकॾहिं रहंदी, असां जूं जमातुनि खे जेकॾहिं बका मिलंदी त असां क़ियादत इन मर्द मुजाहिद, मर्द कलंदर, इमामुल इनकलाब जे हवाले कंदासीं त असां जूं जमातूं जमात रहंदियूं, पाकिस्तान रहंदो। पाकिस्तानी कुवतूं उहो जेके ईअं तुल इन ते जेके आहिनि त बसि जेको आहे हींअर जो हींअर इन्हनि खे निस्त नाबूद करे छॾींदियूं, पाकिस्तान खे ख़तमु करे छॾींदियूं। लेकिन असांजे इन लांग आज़ादी मार्च उन्हनि जे उम्मीदुनि ते पाणी फेरे छॾियो, उन्हनि जे उम्मीदुनि खे निस्त नाबूद करे छॾियो ऐं उन्हनि जे जेके कयल महिनतुनि खे पोखियल ॿूटे खे ख़तमु करे छॾियो। अॼु असांजे नौजवान जे ज़हन में इहा दिमाग़ में वेठल आहे त असांजी पार्टी जेका आहे उहा हिन खे आसिफ़ ज़रदारी खे पीपल्स पार्टी खे बचाइण में पूरी आहे, नवाज़ लीग खे बचाइण में पूरी आहे न, बल्कि असां पंहिंजे इस्लाम जो दिफ़ा करे रहिया आहियूं ऐं इन दिफ़ा करण में कामयाब विया आहियूं। ऐं इन जे तवसुत सां हाणे ॾिसो था पिया पूरियूं सेक्युलर जमातूं आहिनि, वोट उन्हनि वटि आहे, क़ियादतूं जेको आहे पूरो पैसो उन्हनि वटि आहे, पूरी ताक़त उन्हनि वटि आहे। उन जे बावजूद इहे कुवतूं सम्झनि थियूं त जेकॾहिं असांखे पाकिस्तान खे बका ॾियणी आहे त कायदे जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामद बरकातुहुल आलिया जी क़ियादत में हलंदासीं त पाकिस्तान रहंदो। हीअ असांजे फसल लुणण जो टाइम आहे। हे जेका आज़ादी मार्च निकितो ऐं निकिरी करे इस्लामाबाद
पहुतो पूरी दुनिया इनके कवरेज ॾिनी ऐं पूरी दुनिया इन ते वाक़फ़ियत थी। हाणे असांखे उन जो फ़सुल कटे करे ओ थ्रेशर हलाए करे सिर्फ़ु उहो खणी करे पंहिंजे पलियुनि में अन्न विझो आहे। ओ इहा ज़हन में जॾहिं कारकुन ॻाल्हि रखंदो त हाणे असां जेको पहिरियां ॿिज पोखियो हो, जेके पाणी ॾिनासीं, राति जो बलाउनि भितरनि जी मुद में निकितासीं, पंहिंजो पैसो ॾोकड़ ईअं सम्झो त छॾे आयासीं, हाणे फ़सुल उहो पकी तयारु थियो आहे। हे 26 मार्च इंशाअल्लाह ताला कामयाबी वारो आहे ऐं कामयाबी असांजे हथनि में आहे। हींअर तव्हां मीडिया जो दौरु आहे, सभु ॾिसी रहिया आहियो त हुन जी जेके आशीर्वाद ॾींदड़ आहिस्ता आहिस्ता पंहिंजे इन चादरुनि खे लपेटे करे ऐं वेढ़े करे पासीरा थींदा था वञनि। इन नाहल खां, इन करप्ट खां पासीरा थींदा पिया वञनि। लेकिन इन जे वक़्त में अञा बि उन्हनि जो हमिलो जारी आहे जो असांजे कारकुननि जे अंदरि इहा शइ विझी छॾी आहे त बाबा हे त 26 मार्च वारो धरणो त इन्हनि जो जेको सो मुलतवी थी वियो आहे। कंहिं तव्हांखे चयो आहे त 26 मार्च ते धरणो थो लॻे? इहे अख़बारुनि में, इहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, प्रिंट मीडिया ते इहे तासुरात ॾींदा, लेकिन असांखे अॻी खां वधीक ताक़त ॾेखारणी आहे, अॻी खां वधीक कुवत ॾेखारणी आहे। जैसी ताईं क़ाइदे जमियत इमाम इनकलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान ऐं क़ाइदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो ऐं क़ाइदे दादू हज़रत पीर मुर्शिद इमामुल फ़ुक़हा हज़रत साईं मंज़ूर अहमद सूमरो ऐं असांजो इंतिहाई वाजिबुल एहतराम हज़रत मौलाना साईं मोहम्मद अनवर खुंवारो दामत बरकातुल आलिया जे तरफ़ां जेसी ताईं को तव्हां वटि पैगाम नथो पहुचे, भली अख़बारुनि में अचे त तव्हांजो धरणो कैंसिल थी चुको आहे, तव्हांजो कैंसिल नाहे थियो, असां पंहिंजे सिरनि सां कफ़न ॿधी करे इंशाअल्लाह मैदान ते पहुचंदासीं। जेकॾहिं असां वटि पैसा न थिया असां पंध भी इस्लामाबाद पहुचंदासीं ऐं अॻे वारे असां पहुची ॾेखारियो, पंध वारनि बि पहुची ॾेखारियो, ॿेड़ियुनि वारनि बि पहुची ॾेखारियो ऐं समूरा उते जेके गाॾियुनि वारा बि उते पहुता ऐं जमियत उलमा इस्लाम तलका ख़ैरपुरनाथन शाह जे तरफ़ां 5 गाॾियुनि जो काफ़िलो बि पहुतो। इंशाअल्लाह ताला असां अहिड़ी महिनत कंदासीं, अहिड़ी कुवत ऐं जुर्रत ॾेखारींदासीं जो इंशाअल्लाह ताला हाणे 10 जो काफ़िलो हलंदो। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।